असां न ॾींदासीं घणा शर्त थिया ॿ टियों शर्त कहिड़ो त जेको तुंहिंजे नाले में मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो रसूलुल्लाह जो लफ़्ज़ ॾाहे छॾियो नबी ने फरमायो त इहो शर्त मूंखे क़बूल आहिनि शर्त क़बूल आहिनि हज़रत उमर फरमायो असां ईअं छो असांजो जेकॾहिं मुर्तद थिए त असांखे मोटाए न ॾियनि जेकॾहिं हुननि जो मुस्लमान थिए त वरी असांखे मोटाए ॾियनि इएं ॿुधो ॿुधो हा इएं तव्हांजो मारे ख़्यालु कजां ऐं होॾे जेको तुंहिंजे नाले में मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे इहो ड्राए करे छा लिखो मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियल न हा उम्मी हा पढ़ियल उम्मी हा नबी से फरमायो त अली चइजी मुंहिंजा साईं रसूलुल्लाह जो जेको लफ़्ज़ लिखियल आहे हिनखे ड्राहे अली मां वाइदो कयो आहे असांखे सुलह करणो आहे छा चयूं त सुलह करणो आहे सुलह हुजे ॿिया में ईअं न साईं इहा ॻाल्हि कंदा आहिनि तव्हां बि ॿुधी आहे छा चयूं त हिते सुलह हाणे रसूलुल्लाह जो लफ़्ज़ नबी से फरमायो कंहिंखे चयूं अली साईं खे नालो वठी करे नबी साईं जो अली ड्राहे हज़रत अली साईं फरमायो साईं मां न ड्राहींदुमि छा चए मां होॾे जे नबी साईं फरमायो त पेर पनो खणी अचो त मां लिखां नालो खयईं चओ उमर तूं खणी आ नालो न खयईं न हज़रत उमर छा चयो हस्बुना किताबुल्लाह व सुन्नती साईं लिखण जी ज़रूरत कोन्हे अलाह जो किताब तुंहिंजी सुन्नत काफ़ी आहे दोस्त कावड़ जी पिया त नबी साईं खे लिखणी ही त अलीअ जी खिलाफ़त चवनि था तोखे ख़बर न आहे चवनि था ये ठीक हो जेकॾहिं हेॾे हज़रत उमर जो नालो न खयो नबी साईं हेॾे अली साईं जो नालो खयईं न पोइ अली छा चयो त मां होॾे उमर ते कावड़े लाहियो हिते अली नबी साईं नालो वठी करे चयो आहे त अली ड्राहे न ड्राहे न फ़र्क़ु इहो आहे त जेकॾहिं होॾे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर जो नालो वरितो हेॾे अली साईं जो नालो वरितई न त होॾे नबी साईं नालो न वरितो छड़ो उमर जो त सही कि अलाह जो किताब ऐं सुन्नत काफ़ी आहे उमर जेकॾहिं चयो त नबी जी सुन्नत काफ़ी आहे त उमर कहिड़ो क़सूर कयो छाजो मुक़ाबिलो कयईं मुक़ाबिलो कहिड़ो कयईं मुंहिंजी ॻाल्हि सम्झो मुक़ाबिलो उमर कहिड़ो कयो उमर जो त सुन्नत काफ़ी आहे न कुरान काफ़ी आहे न पोइ बाक़ी टई मुक़ाबिलो वरी फिरी वई बाक़ी इन्ही ॻाल्हि ते पैसो ॿियो कुझु कोन्हे ॻाल्हि मुंहिंजी सम्झो इन्ही ॻाल्हि ते जहिड़ो आहे मुंहिंजा साईं त हज़रत उमर न छो कई त लिखो न नबी साईं खे लिखणी खिलाफ़त कंहिंजी अलीअ जी इहा ॻाल्हि आहे मां ख़बर सलमान खे ख़बर अथनि होॾे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर जो नालो नथो खणे होॾे पाण हज़रत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि चए थो जेको अॻिले अली जो मुख पोइ अली जो खिलाफ़त कयो उहो मुनाफ़िक़ आहे काथे लिखियल आहे असां करे काथे लिखियल आहे ॾिसां न हदीस सही काथे हदीस खणी आहे पोइ खणी आहे त चओ बि न नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हेॾे वारे ख्याल कयो बेटा ई थो चवे अवल अदीबन चयो इज़हुमा फिल गार ॿियो आदिल थियो निर्वार टियों सिनूर दौर दुरेबती दिस्तार चौथे कोट खैबर जो फतह कयो निर्वार अब्दुल अब्दुल लतीफ चई चङा चार यार हुया हिक आंदा हबीब सी हज़रत भेटा ई छो अबू बकर खे पहिरियों नंबर ॾिनो आहे ॿियनि खे छॾियो भेटा ई सां ॻाल्हायो भेटा ई छो नंबर ॾिनोसीं ॿियो आदिल थियो निर्वार आदिल छो नबी से फरमायो टियों सिनूर आहिनि अदा इन में ॻाल्हि में कोई जहिड़ो कोन्हे असां जीअं चऊं था त असांजे लाइ अबू बकर उमर अली साईं अखियुनि जो नूर आहिनि जेको अबू बकर खे नथो वञे मुस्लमान चइबो उमर साईं खे नथो वञे मुस्लमान चइबो अली साईं खे जेको नथो वञे मुस्लमान चइबो जेको आल बैत जो मुल्क आहे हुन ते लानत न पर लख लानत असांजे लाइ सभु अखियुनि जो नूर आहिनि आल बैत बि अखियुनि जो नूर आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त जेके चवनि था त हज़रत उमर सही आहे हज़रत अबू बकर हीअं भला एतिरो त मन बोल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हेॾे हज़रत पीर रहमतुल्लाह अलैहि तारीफ़ कई आहे न चइजी
ये हरू भरू मन घरत गालियूं आहिनि अदा कुछ भी कोन्हे असांजे लाइ सभु आख़िर जो नूर क़ुरान थो चवे फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ बोलियो क़ुरान जे नाहे क़ुरान में जेकॾहिं ईमान आणणु चाहियो था पंहिंजे ईमान खे सहाबा जे ईमान सां भेटायो क़ुरान थो चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा क़ुरान थो चवे मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे ॻाल्हायो मोहम्मद अल्लाह जो वल्लज़ीना माअहु जेके मोहम्मद सां गॾु साहबान अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि जे मथां सख़्तु आहे रुहमाउ बैनहुम पाण में मोहबत आहिनि क़ुरान चवे थो असां सभिनि जा नौकर हूं पर ये ना है जो तव्हां मां जेकॾहिं मां चवां अबू बकर जो शान बयान कयां अली साईं जो शान बयान न कयां त मुंहिंजो ईमान त कोन्हे गैरत बि कोन्हे मां इहे चवंदुमि जीअं अबू बकर आहे उमर आहे उस्मान आहे अली बि अली आहे असां त अली खे ईअं मञींदा आहियूं ओभर खां तलवार खणे ओला खां माउ जो बच्चो ॼायो ई कोन्हे अलीअ जे साम्हूं अचे नबी साईं फरमायो अली मां तोमो आहे तूं मामो आहे अली मां इल्म जो शहर आहे तूं मुंहिंजो दरवाज़ो आहे अलीअ जहिड़ो बहादुर काइनात में ॼायो आहे न क़यामत ताईं जमल अली नबी जो सौट आहे अली नबी जो न्याणो आहे अली जो लक़ब असदुल्लाह आहे जेको अली साईं खे नथो मञे उन ते लानत न पर लख लानत आहे क़ुरान थो चवे रोहमा बैनहुम न पाण में मोहबत है न ॻाल्हि क़ुरान जेका करे दुआ वठाऊं छा अर्ज़ में त इहो मदीनो पाक आहे ॻाल्हायो छा चई इहो मदीनो पाक आहे ऐं होॾे पाण फरमाइण मां वरी अॻी न हलियुमि हिकिड़ा अहिड़ा माण्हू मां ॾिठा अल्लाह हिकिड़ा अहिड़ा माण्हू मां ॾिठमि पाण फरमाए अॻी न हलियुमि जिब्रील फरमा साईं लाहो निमाज़ पढ़ो मां लथुमि निमाज़ पढ़ियुमि जिब्रील कहिड़ी जाइ चए साईं तूर सीना जबल आहे जिते मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सां हम कलाम कंदो वरी फरमायो मां अॻी न हलियुमि जिब्रील जो साईं लाहो निमाज़ पढ़ो मां लथुमि निमाज़ पढ़ियुमि पुछम जिब्रील कहिड़ी जाइ चए साईं बैतुल्लाह मां जिते बीबी मरियम खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॼायो हो मंज़िला कंदे कंदे पाण फरमा मां बैतुल मुक़द्दस में पहुतुमि 1.25 लाख नबी मां मोहम्मद अरबी जे इंतज़ार में बीठा कंहिंजे इंतज़ार में पाण फरमायो जिब्रील तकबीर चई मां मोहम्मद नमाज़ पढ़ाई जिब्रील तकबीर चई मां मोहम्मद अरबी नमाज़ पढ़ाइण खां बाद ॿियनि नबियनि बि अल्लाह जी तारीफ़ कई मां मोहम्मद रसूलुल्लाह बि अल्लाह जी पर फरमा मां ॿियनि नबियनि खां मां मोहम्मद अरबी अल्लाह जी तारीफ़ अञा वधाए कई कंहिंजी छा चई पाण फरमायो मां जो मके में अमीर बि हा ग़रीब बि पीर ऐं फ़क़ीर बि हा पर वॾो थोरो मां मोहम्मद रसूलुल्लाह ते कंहिंजे मां यतीम जे मथे ते नबूवत जो ताज रखियईं कंहिंजे नबूवत जो पाण फरमायो मां पहिरीं आसमान ते वरी ॿिए ते मां ॻाल्हि खुटायां थो 3 ते 4 ते 5 6 7 नबी मिलंदा विया मंज़िला कंदो वयुमि सिदरतुल मुंतहा ते बुग में जिब्रील अमीन बीह रहियो जिब्रील पाण फरमायो जिब्राईल जी साईं केड़ी मां मोहम्मद अरबी जे सफ़र मां तकलीफ़ मिली थई चई काई तकलीफ़ कोन्हे पोइ छो बीठे जिब्रील फरमाए साईं जेकॾहिं ज़र्रे बराबर बि अॻी न वधियुमि ख़ुदा जी तजली पर साड़े छॾी दी अॻी न वधण मोहम्मद अरबीअ जो शान आहे जाते जिब्रील बीह वियो महबूब पाण फरमायो 70,000 पर्दा दर खुलिया अंदर मां जीअं जो वयमि अंदरो आवाज़ आयो फकान काब कौसैन औ अदना सुम्म दना फतदल्ला वेझो आओ मां अल्लाह जे एतिरो वेझो वियुमि जीअं हिकु कमान या 2 कमाननि जेतिरो जीअं हथ जे मथां हथ पाण फरमायो त मां अल्लाह सां मां नबी पंहिंजे रब खे हिन ज़ाहिरी अखियुनि सां ॾिठो हिन ज़ाहिरी अखियुनि सां मूसा दुआ पे घुरे रब्बे अरनी दीदार करा रब छाजो लन तरानी न ॾिसी सघंदे हेॾे इमाम लंबिया घुरे ई कोन थो ख़ुदा पाण थो घुराए ख़ुदा
पान तो घुराइस बरी जे नूरानी तजली जबल जे मथाई कुरान तो फरमाए खर्र मूसा सैका बेहोश थी करे मूसा किरी पियो जबल सड़ी वियो पाण फरमायो मां ज़ाहिरी फिरना पंहिंजे रब खे ॾिठो काई बि दिक़त ऐं घबराहट महसूस कोन थी पर हेॾे जॾहिं मूसा तूर ते पियो वञे रब फरमायो फखलाना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ ओ मूसा जुती लाहे पोइ अचिजे पाक मैदान तुआ ते तो अचे फरमाई जॾहिं मां मोहम्मद अरबी अल्लाह जे अर्श ते वियुमि जुती मुबारक लाहिण जो इरादो कयूं अल्लाह फरमायो सोना जुती सूधो आओ जुती लाथियूं न आओ साईं छो फरमाए मूसा अलैहिस्सलाम जी जुती तूर सीना जबल खे लॻे त जबल शान वारो बणिजे तो मोहम्मद अरबी जी जुती मुबारक मां अल्लाह जे अर्श खे लॻे त अर्श जो शान वधे